अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो आहे मुर्शिद। तव्हां ॾिसी रहिया फनूस सिंधी यूट्यूब चैनल। अॼु स्पेशल व्लॉग त न थी वेंदासीं, पर डेली लाइफ व्लॉगिंग ते आहे। ऐं अॼु चीफ यूनिवर्सिटी आया आहियूं। हफ़्तो रहियो आहे, बाक़ी पोइ वरी मिड आहिनि। दुआ कजो मिड भला थियनि। ऐं हाणे गाॾी बीहारीसीं पंहिंजी ऐं हलूं था पंहिंजी डिपार्टमेंट में। तव्हांखे ॾेखारियां थो सुबुह जो मंज़र ज़बरदस्त, जेको को बि न आहे यूनिवर्सिटी में, को बि न हूंदो आहे। मां हेॾो साॼो ईंदो आहे। मां पढ़ाकू ॿार आहियां नी, पढ़ाकू चवां थो आहियां न, मतां सम्झी वठो त हे पढ़ाकू सच में आहे। त असां जेके आहियूं बैक बेंचर्स आहियूं। बसि अॼुकल्ह को साजुर अचूं था, को अॻियां सीटुनि ते विया हूंदा एंड CR जे साम्हूं था विहूं। इहा ई वॾी ॻाल्हि आहे। ऐं असांजी अटेंडेंस ज़बरदस्त थी लॻे। कॾहिं कॾहिं नथा अचूं त CR बि हणी थो छॾे, छो त CR अॼुकल्ह असांजो फ्रेंड थी वियो आहे, फ्रेंड ज़ोन में अची वियो आहे। छो त असां अंदरि गाॾी काए ईंदा आहियूं, साजुर ईंदा आहियूं। असांजी यूनिवर्सिटी वॾी आहे, सो हुन में वरी पोइ गाॾी खपंदी त घुरंदो आहे। पोयां लोग मुंहिंजा यूनिवर्सिटी जा ॾिठा हूंदा, उन्हनि खे ख़बर हूंदी त असांजो वॾो क्लास आहे, इन करे लाइब्रेरी क्लास वठंदा आहियूं लाइब्रेरीअ में, छो त लाइब्रेरी वॾी हूंदी आहे। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त मां साजुर ईंदो आहियां, तालो लॻल हूंदो आहे, चाबी खणी ईंदो हुयुमि, उहो तालो चेंज करे छॾियो अथऊं। होशियार थी विया आहिनि, पर कुझु छोकिरा आहिनि जो इन ताले जी बि चाबी खणी था अचनि। असांजो होशियार वधीक आहिनि होशियार। सो हे ॿियो क्लास हूंदो आहे खुलियल, जे क्लास में असां थोरो टाइम वेहंदा आहियूं, 9 वॻे ताईं रेस्ट कंदा आहियूं, जेसि ताईं हू अचनि। ऐं तेसि ताईं अधु क्लास अची वेंदो आहे 9 वॻे ताईं। ऐं अधु करणु न मुनो क्लास अची वेंदो आहे। ऐं साम्हूं सफ़ाई थी थिए, पियोन सफ़ाई थो करे। ऐं हीअ सुबुह जो बहितरीनु नज़ारो असांजे डिपार्टमेंट जो। अॼु मुंहिंजा दोस्त अचनि, पोइ वरी तव्हांखे मिलायूं था दोस्तनि सां। अहिड़ो दोस्त आहे जेको यको न आहे आयो मोकिलनि खां बाद, अॼु ईंदो। सो मां चयो थी मां अची जां, व्लॉग ठाहींदुमि, व्लॉग में ऐड कंदोमांइ। जंहिं पोयों व्लॉग ॾिठा हूंदा नंबर 1 या नंबर 2 शाब्दुल लतीफ़ जो, उन में ऐड कयो मां। सो मेर दोस्त आहे मुंहिंजो। तो अॼु वेंदासीं वाईफाई जो कोड हणाइण यूनिवर्सिटीअ जो। जेको वाईफाई हणाई न हुई, पंहिंजा पैकेज हूंदा, हाणे पंहिंजा पैकेज ख़तमु थी विया त वाईफाई हणायूं। सो वाईफाई हणाईंदासीं, पोइ मिलूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु करणी हुई त तव्हां कीअं फिल्मूं ॾिसंदा आहियो, मद्रासी ॾिसंदा आहियो, अंग्रेज़ी ॾिसंदा आहियो, कंहिंजा फैन आहियो? मां त अंग्रेज़ी फैन ऐं अंग्रेज़ी फिल्मूं ॾिसंदो आहियां, ख़ासि करे मार्वल एंड DC। मार्वल जूं जेके फिल्मूं आहिनि ख़तरनाक, मज़ो अची वेंदो आहे। इन जो जेको क्रेज़ हूंदो आहे, क्या बात। एंड जेके बि मार्वल जा फैन आहिनि, सो लाइक कजो एंड शेयर कजो एंड सब्सक्राइब कजो। ऐं जेको अॼु टेलर आयो आहे एंटमैन एंड दी क्वांटमैनिया ऐसा ही कोई नाम है, ईअं नालो अथसि। सो ज़रूरु ॾिसिजो, ज़बरदस्त टेलर, ज़रूरु। पोइ मिलां असांजो दोस्त आयो आहे, केर असां आकिब। हलो बाथरूम में खणी ॾियूं लाइट। सो हे बत्ती ॿाहिरि वियो बाथरूम जा शीशा ईअं हूंदा आहिनि, कॾहिं बि न। सो छो आयो न आयो उमेर? हलो वाह, मेला थो घुमे, मां मेला घुमियुमि, हाणे उमेर थो मेला घुमे, सम्झी वियो न। हाणे असां हूंदो एंड फणी ॾियूं, तव्हांखे थोरो लॻो हूंदो त वार ख़राबु हूंदो, परियां परे हूंदो। सो फणी ॾियूं, पोइ मिलूं था। पोइ हाणे 2 क्लास वठी आयासीं, 2 ई अकाउंटिंग जा। बोर थी वञूं आहे, पर अलॻि अलॻि उस्ताद आयो तॾहिं मज़ो अची वियो। काॾे था हलूं, ॾसियो न काॾे। हाणे क्लास 2 थी विया आहिनि, मज़ो अची वियो आहे। 2 ई क्लास अकाउंटिंग जा थिया। सो हाणे वञी रहिया आहियूं। जेको तव्हांखे सुबुह ॾसियो त वाईफाई जो कोड हणाइणो आहे, गाॾी कढूं। इहे सभु लायर, फ्यूचर लायर। हे अॻियां असांजा दोस्त किनड़ा, उहो ग़लति थो ॻाल्हाए व्लॉग में, सो हिन करे शूट नथो करे सघां। हे लाजी आहे। सो असीं वञूं था वाईफाई जो कोड वठणु, छो त असांजो पैकेज ख़तमु थी वियो आहे। पोइ मिलूं था। ॿुधायो तव्हां छा कराइण आया आहियो? तव्हां छा कराइण आया आहियो? ॿुधायो प्यार सां, प्यार सां। छा कराइण आया आहियूं? बेइज़ती कराइण आयासीं। हिन यार खे वठी आयासीं, बेइज़ती कराइण आयासीं। लानती दोस्त असांजे जेके चवंदा आहिनि न, उहो दोस्त आहे। इंफॉर्मेशन कंप्लीट न ॾिनई, असां आया आहियूं, सिंधी बेइज़ती कराई आहे क्लार्क जे साम्हूं। उहो थो चए आइडेंटी कार्ड तव्हांखे किथे आहे सर। थी आयासीं डिपार्टमेंट मां ऐं वाईफाई हणाइण वियासीं। वाईफाई न लॻी, हुते दोस्त ग़लति ॾसियो, कंहिं आइडेंटी कार्ड खपे पियो हुते, ऐं उहो ॾसियो न हुयईं मूंखे, सो न खणी वियासीं। इन करे मोटी आयासीं। ऐं हाणे आया आहियूं क्लास में। अधु कलाक में क्लास स्टार्ट थियणो आहे, तॾहिं वरी क्लास में आया आहियूं। बुक वग़ैरह थोरो कुझु पढ़ूं
वरी तव्हांखे वधीक मिलूं था मोकल में इंशाअल्लाह। यूनिवर्सिटी में आयासीं बाद में त ॿार रांदियूं पिया खेॾनि सो मां चयोमांनि मूंखे बि खेॾायो। बेट ॾिसो ॻोठाणनि खे ख़बर हूंदी त हीअ बेट आहे पोइ मज़ो वठी रहिया आहियूं। हा सलमान बॉलिंग कराईंदो हलो बाबा बाबा हलो बाबा होॾे 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 थोड़ा परे थी अचां थो सॼो हां हां चो तो वञे मुंडी करे तू ही ताहे ओहो जे बाल वेंदो तो दे बाल रे कंदु न न न हलो बाल ले के जा ओ मरे कर छक्को ये होता है छक्का ये यानी साईं सलमान बॉलिंग कई के सलमान साईं आया से छक्को भी आयो से वरी हाणे रांद शुरू कई अथऊं ऐं मूंखे एम्पायर भी हारियो अथऊं तो ही बीठा आहिनि रांद हलेनि थी। तव्हां अगरि ॻोठाणा हुजो त ख़बर पएव ही फीलिंग जेके आहिनि ज़बरदस्त ही साफ़ प्लेयर बीठा आहिनि सभई अदा तूं मत कयो ईअं वेरी गुड हलो बाल हलायो न ख़बर पए तो ही बाल हलाइनि ऐं तव्हांखे छक्का फोरियूं ॾेखारियूं था ऐं आउट कयूं ॾेखारियूं था ऐं आउं एम्पायर बीठो आहियां आउट इज़ Go change my fate, you won't understand it. All alone, that's okay. People I can't stand them. They don't want me to change, keep me where I'm standing. And I don't wanna be where I am. And I want something more, take a chance. It could be possibly my last dance, my last dance. I don't wanna let myself down, myself down. हाणे हिकिड़ो मां छक्को हणी ॾिसां वरी ॿीहर हे पाण न हणी सघनि त मां हणंदुमि छक्को हणंदुमि वठ बाबा भर भर वठ वठ जिगरा भर अॻियां कयूं हिते साम साम वॾी खणी अचो हिनखे चइबो अथव छोड़ो छोड़ो जेको खजनि में मिलंदो आहे उहा असांजी बेट आहे सिंधियुनि खे पक ख़बर हूंदी छक्को वेल डन सेकंड सिग्नल सेकंड हे साईं जान अली मुंहिंजो भाउ ऐं हे मुंहिंजो राधा पाणे जो भाटियो हले बॉलिंग हलाइण वारो हथ नथी करे साईं पंहिंजो ज़बरदस्त VIP सो असां छक्को आयोसीं ऐं हिन जी रांदि हले पई थी ऐं हाणे व्लॉग खे बंदि कंदासीं थी सघे मुंहिंजो वॾो चाचो सॾु थो करे हुनखे छॾे अचिणो आहे बनीअ ते सो पोइ मिलूं था। मां बि मुख़्तियार खे छॾणु आयो हुउमि त मां सोचियुमि त कीअं न छॾणु पियो आहियां त ॾेखारियां पंहिंजूं ज़मीनूं हीअ मुंहिंजे चाचे वॾे जी ज़मीन इन खां परे ताईं ज़मीनूं पंहिंजूं आहिनि हेॾे परे ज़मीनूं बि पंहिंजूं आहिनि हीअ बि ज़मीनूं पंहिंजूं आहिनि खेर सां उहो ई ॿकरियूं थियूं चरनि उहे मुंहिंजो सोटु आहे जेको ॿकरियूं थो चारे हिननि जूं ॿकरियूं आहिनि असां पालियूं न आहिनि नओं घर आहे अस्सलाम वालेकुम चाचो केरु अगरि विलेज लाइफ तव्हांखे ॾिसणी आहे अगरि वीडियो चाहियो था त मूं वारे चैनल ते अचनि त कमेंट कजो त मां तव्हांखे ॾेखारींदुमि ऐं वधीक इहे ज़मीनुनि जो वीडियो पोइ बि ॾेखारींदुमि ऐं हीअ ट्यूबवेल थो हले अॻियां तव्हांखे ॾेखारियां थो हिकु मिंट साम्हूं ट्यूबवेल थो हले जेको ॿिन्हिनि मां पाणी थो निकिरे जेको मींहुं घणो वसियो हो हुनजे करे पाणी थो निकिरे ऐं हिते बि असांजो ट्यूबवेल लॻल हूंदो आहे सो हाणे कढी छॾियो आहे छो त पाणी वग़ैरह अची वेंदो पाण ई वरितो हीअ सॼो ज़बरदस्त पंहिंजो बनी आहे ये बनियूं असांजे माइटनि जूं हुयूं कुझु पंहिंजूं हुयूं ऐं परियां ट्यूबवेल थो हले अगरि चाहियो था तव्हांखे विलेज लाइफ जूं त कमेंट कजो ज़रूरु मां ठाहींदुमि ऐं इंशाअल्लाह अगरि व्लॉग पसंदि आयो त लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो मां ॿारनि सां रांदि खेॾां पियो सो मूंखे अवे चयो त मूंखे छॾे आहे मां जो हाज़िर छॾे थो अचां सो मां चयो हिन बहाने तव्हांखे मां थोरियूं ज़मीनूं बि ॾेखारे छॾियां मां पंहिंजूं ऐं हीअ साईं माइटनि जूं ज़मीनूं आहिनि कुझु ऐं हेॾे बि माइटनि जूं आहिनि बाइक मुंहिंजी साम्हूं बीठी आहे ऐं हीअ असांजूं ज़मीनूं आहिनि हे परे ताईं जाॾे मां बाबा साईं खे छॾे आयुमि इन परे ताईं पंहिंजूं ज़मीनूं आहिनि पंहिंजनि माइटनि जूं ज़मीनूं आहिनि अगरि को ॻोठाणो हूंदो हुनखे ख़बर हूंदी त ज़मीनूं ॻोठाणनि जी घणियूं ई हूंदियूं पर असांखे एॾियूं बि न ख़ासि करे नॉर्मल घटि आहिनि जिते ॻोठनि जे हिसाब सां कंहिंखे एकड़ हूंदियूं आहिनि कंहिंखे जिरेब हूंदियूं आहिनि असांखे जिरेबनि जे हिसाब सां शुक्र आहे अलाह साईं जो जेतिरियूं आहिनि सो थैंक यू एतिरो टाइम ॾिठो अथव असांखे वक़्तु ॾिनो अथव महिरबानियूं लख महिरबानियूं अगरि तव्हांखे अहिड़ा ई व्लॉग खपनि त ॾिसिजो मां ठाहींदुमि
काई ॻाल्हि न आहे। ऐं मुंहिंजो कमु आहे व्लॉग ठाहिण जो। सो थैंक यू वेरी मच। थैंक यू। ख़ुदा हाफ़िज़।